खंडन दिया तेज हयाती। ओ चरी कंहिंजनि ख्यालनि में पे मुस्कुराई चरी थी वई आई छा? न दी अहिड़ी काई ॻाल्हि न आहे। पर ससी इहो मां ॾिसां पई त तुंहिंजे चेहरे ते मुर्क आहे, पर मुर्क तुंहिंजो साथ नथी ॾे। तुंहिंजे चेहरे ते उदासी आहे। हाँ दी मासी बसरा ड्रेजारे छॾियो आहे। चवे थी तुंहिंजी ऐं जमाल जी शादीअ में वॾियूं रुकावटूं आहिनि। जेकॾहिं तव्हां ॿिन्हिनि जी शादी थी त रत जा दरिया वहंदा। ऐं तूं इन मासी बसरा जे चवणनि ते यकीन कई वेठी आहीं। सफ़ा का चरी आई सफ़ी। मासी बसरा किताब कढी ॿुधायो आहे दी। ओ मुंहिंजी चरी भेण सफ़ा का चरी आहीं। मासी बसरा अणपढ़ी आहे, उनखे कहिड़ी ख़बर किताबनि जी? पर दी इल्म त ॼाणी थी न। छाजो इल्म, छाजी ॼाण? ओ मुंहिंजी भेण इल्म त स्कूलनि मां हासिल थींदो आहे। हाणे जेका मां कॾहिं स्कूल ई न वई आहे उन वटि कहिड़ो इल्म हूंदो? पोइ बि अदी क़ुरान पाक त पढ़ियल आहे न। बेशक, पर ससी जेको बि थींदो न उनजी ख़बर सिर्फ़ मुंहिंजे अल्लाह खे आहे। इंसान त सिर्फ़ हालतुनि खे ॾिसी अॻकथी कंदो आहे, जेका कॾहिं सही साबित थींदी आहे त कॾहिं ग़लति। ससी तुझी झुमकियूं किथे आहिनि? हो अदी उहे त मासी बसरा खे ॾिनियूं आहिनि। छो? हूअ दी मासी बसरा मुंहिंजी जमाल जी सणाई जे लाइ पढ़ाई कंदी। ॾिस ससी पढ़ाई तूं बि करे सघे थी ऐं मां बि करे सघां थी, त पोइ ॿियनि खे पसंदि ॼाणण जी कहिड़ी ज़रूरत आहे? ससी तो बसरा खे झुमकियूं ॾेई इहो सुठो नाहे कयो। बस अदी ग़लती थी वई, आइंदा न कंदमि इहे। चङो ठीकु आहे ससी, पर ॻाल्हि ॿुध, आइंदा हिन ॻाल्हि जो एहतियात कजांइ। जी कोशिश न कजो, अवां पुलिस जे घेरे में आयो। सूबेदार इते ही बीह पंहिंजा कदम ज़मीन सां खुपाए छॾ। हेॾे ईंदे न गोली हिकिड़ी सीने वारी ठोकी न साईं अचई थी। बेखबर जलाल बहादुर खान अॼुकल्ह कहिड़नि खफ़न में आहे? इस बहादुर खान अॾो माण्हू पियो थो झेड़ो झेड़ो करे, चवे थो त जमाल खे मारींदुसि, सो बि सरदार शाह ज़मान जे ॻोठ में घिड़ी। दिमाग़ ख़राब थी वियो आहे बहादुर खान। पते थो नांगनि जे विरनि में हथ विझंदो, अॻ में बि हेतिरा दफ़ा ग़लतियूं करे चुको आहे। सदाई मात खाई मोटी थो अचे, उहो बि नथो मिले। इहा छोरी ससुई हिकु न हिकु ॾींहुं बहादुर खान जो सिर खणंदी। हेस वॾा
बहादुर खान चए थो त हिन दफ़े मरबो या मारबो। वो सरदार शाह जमान दोने बहादुर खे ला मारो ई हिकिड़ो, वो बहादुर खत्म। छा कजे रेस, असां नौकर माण्हू, असां छा सम्झाईंदासीं रेस बहादुर खान। सच थो चवी जलाल, हाल हाणे चर्चे खां चढ़ी वई आहे। मुंहिंजो पुटु जॾहिं मुंहिंजी ॻाल्हि नथो ॿुधे त तव्हांजी ॻाल्हि धूड़ ॿुधंदो। इन दफ़े रेस शाह ज़माने जे ॻोठ में तमामु सख़्तु पहिरो आहे। हर माण्हू हथियार खणी पियो थो फिरे। पर रेस वॾा, जेकॾहिं हिन दफ़े रेस बहादुर खान सरदार शाह ज़माने जे ॻोठ में लथो त पोइ दिलावर साईं, वसीम जमाली जी ज़िंदगी खे ख़तरो आहे। जेकॾहिं अवां हिते अकेला बीठा रहियो न त अकेलो हाशिम कुझु बि न करे सघंदो। मज़ार हाशिम भाउ मुड़ुस माण्हू आहे, वो बहादुर जो अहिड़ो हशर कंदो जो हुन जूं 7 पीढ़ियूं यादि कंदियूं। अवां सही था चओ दिलावर साईं, पर बहादुर वॾे हमले जी तयारी करे रहियो आहे ऐं हुन किराए जा कातिल घुराया आहिनि ऐं हुननि जा लाइ केतिरा खून थियल आहिनि। गुलामो, ज़रूर ईंदो, पर जेकॾहिं हिन भेरे आयो न त हितां ज़िंदा वापस कोन थींदो। हुनजे पीउ दरिया खान खे बहादुर जो लाश मिलंदो, लाश। हाशिम, असां त दरिया खान खे उन ॾींहुं मारियो आहे जंहिं ॾींहुं उन्हनि तुंहिंजे पुटु असलम खे मारियो हो, पर तो ई उन खे ज़िंदा छॾे ॾिनो, न त हींअर ताईं कॾो को मरी वञे हा। साईं दादा, मां छा कयां मां? बाबल साईं मुंहिंजा हथ ॿधी छॾिया आहिनि। बाबल साईं जी रामदिली आहे, मुंहिंजा 4 खून लोड़े छॾिया आहिनि। तॾहिं बहादुर कंध खणी थो घुमे। मूंखे कसम असलम जी आख़िरी हिॾकीअ जो, मां उन ॾींहुं बहादुर ऐं दरिया खान जो कंध कुल्हनि खां कपे छॾिया। सजाए वेठो हाशिम, हिन भेरे बि सरदार साईं बहादुर खे छॾे ॾींदो। साईं दादा, जेकॾहिं हिन दफ़े बाबल साईं रहमदिलीअ जो मुज़ाहिरो कयो न त मां हुनजी हिक बि न ॿुधंदुसि। जेकॾहिं सरदार जी नाफ़रमानी करणी पई करे छॾींदुसि, पर बहादुर खे कोन छॾींदुसि। सही थो चई हाशिम, हिननि सां करण बि ईअं ई घुर्जे, छो जो इहे ॿई पीउ पुट माफ़ी जे लाइक़ ई कोन्हनि। तूं दुआ कर त बहादुर असांजे नज़रुनि ते चढ़े त उन ई वक़्तु कयांसि कब्र भेड़ो। ठीकु आहे, हाणे देरि पई थिए, अच त हलूं। ठीकु आहे। छा तो दोदा फाड़े अंधेड़ कर फाटो में कटी छड़े कंध हेठ भाड़ा कंदा आहिनि सूबेदार सुखिया। मां
मां हाजी शरीफ आया शरीफ। ये तुझा जेल ये काल कोठड़ी मुझे ॾिठल आहिनि धमकाए कंहिं ॿियनि खे बड़ा कटोस बार चाढ़ियांसि हिनखे टिकटिकी ते ॾिसां त केतिरो दम आहे हिन में कटोस बार सूबेदार सुफ़ियान तो हाजी शरीफ के मारे मारे थकजी पहुते पोइ बि मुंहिंजी चमड़ी खे टुक बि कोन ईंदो छो त हीअ चमड़ी मुंहिंजी चमड़ी लोह जी चादर मूं ठहियल आहे। हाजी शरीफ तोखे शायदि सूबेदार सुठे जी ॿार जी ख़बर ई कान्हे मुंहिंजो नालो अथई सूबेदार सुठो आहियां ॾाढो ॾुखियो जो मन नक में नसवार जो पाणी विधो मां न पाण ई ख़बर पइजी वेंदी तोते वांगुरु ॿोली तोते वांगुरु भुल अथई सूबेदार भुल अथई वॾी भुल में आहे अॼु आयो न्यू हॉलैंड ट्रैक्टर खे तकलीफ़ न ॾे मूंखे त कुझु कोन थींदो कटोस हिन खे ॿार ॿियोसि मुसाकनि जी फेत हिनखे ख़बर पए खणे वीहे सौ ख़बर हाजी शरीफ शम्मू जो एक्सीडेंट कीअं थियो हो सूबेदार केरु आहे शम्मू मां इहो शम्मू पहिरियों चकर थो ॿुधां अञा तुंहिंजो दिमाग़ ठिकाणे न आयो हाजी शरीफ हाशिम खान जड़ो कंधार मुड़स अजी मां छा पियो ॾिसां चुप चुप खामोश ऐं चेहरे ते उदासी छा ॻाल्हि आहे बाबल साईं असां चयो दिलावर ते शक कयो तो शाहज़ेब जे क़त्ल में मुलविस आहे दिलावर जॾहिं मूंसां गॾु हूंदो न त मूंखे कॾहिं बि सालार ऐं खादम जी कमी महसूसु न थी हाणे जॾहिं खां दिलावर मूंखां परे परे आहे मां पाण खे अकेलो अकेलो थो सम्झां हाशिम खान उदास न थी मायूस भी न थी दिलावर तुझी दिल में रहे तो तू दिलावर जी दिल में रही तो परे न आहे बाबल साईं मां सोचां पियो त अदा वॾे खे चवां तो दिलावर के न्याणीअ जो सॾु ॾेई अचे बाबल साईं दिलावर खां सवा मां पंहिंजी न्याणी कीअं उथारींदुसि सॼो काज मूंखे सुञो लॻंदो हाशिम खान तू फिक्र ई न कर दिलावर ज़रूर ईंदो बिल्कुलु ईंदो ससुई जी शादी में तो पोइ बाबल साईं मां अधे पले खे मोकिलियां थो त ससीअ जी शादीअ जो हुनखे सॾु ॾेई अचे ना हाशिम ना इहा ग़लती न कजाए पले खे न मोकिल तू पाण वञ ऐं मूंखे 100% पक्का जॾहिं न तूं दिलावर ॾे वेंदे तो 100% तुझी इज्जत कंदो
तो के मान दी पर भाभल सिंह दिलावर तो मुखा रुठल आहे जेकॾहिं तोखो दिलावर नाराज़ आहे त तूं हिकिड़ो कमु कर तूं हुन ॾे लंघे वञ हुनखे परचाए परची वेंदो ॾाहो छा छा मूं सां परची वेंदो हाशिम मूं चयो न हिकु दफ़ो तूं हुन ॾे लंघे वञी त ॾिस तोसां परची वेंदो ठीकु आहे बाबल साईं तव्हां चओ था त मां पाण थो वञांसि कर खबर कहिड़ी ख़बर आहे तो वटि सर मां संगत सां गॾु फुल तयारी में आहियां तव्हां हुकुम कयो ओ इते रखी जान जा पुट ठीकु आहे सर अॼु जमाल कोन बचंदो सम्झ त मुंहिंजे हथ अॼु मरी वियो पर ख़्याल सां वञा दोस्तो हाशिम ऐं हुन जा माण्हू विख ते हूंदई उन्हनि खां लिकंदो बचंदो वञी जमाल खे फट मारे अचे ठीकु आहे सर अॼु इहो जमाल कोन बचंदो अॼु इहो मुंहिंजे हथां मरे ई मरे तव्हां ईअं सम्झो इहो ॼाओ ई कोन हुयो ठीकु आहे फोन बंदि करे वञ तूं पंहिंजे घर संगत शिकार मैदान ते निकिरी आयो आहे अचो मूंसां मामा साईं कमदार फोन कयो त पुटियूं लथियूं आहिनि अची ज़मीनुनि जो चकर हणी वञो पोइ खाद खे चई पुटियूं खणी हले शहर ठीकु आहे मामा शेरू तूं हिते शेरू तूं असांजे दुश्मन जो दोस्त आहीं इन जे करे असांजो बि दुश्मन आहीं हले वञे था जिन पेरनि सां आयो आहे हिते इन्हनि पेरनि सां हितां हले वञ न त बेइज़्तो करे कढंदो माए हा शेरू हाणे असांजी दिलि में तुंहिंजे लाइ का बि जॻह कान्हे निकिरी वञ रेस बुखां खता थी वई आहे जो तव्हांजो दर छॾे ॿियनि दरनि ते धिका खाधा था हाजी शरीफ़ में गुलज़ार मुंहिंजी ज़िंदगी बचाई इन करे मां उन्हनि वटि वञी रहियो हुउसि त मां त हुननि खे सुञाणे कोन हुउसि रेस अड़े त पोइ हाणे हिते छो आयो आहीं मां तव्हां खां माफ़ी वठण आयो आहियां बंगल खान मूंखे माफ़ कयो शेरू सोचे वठ जे मूं वटि रहणो अथई त शरीफ़ ऐं गुलज़ार सां हाजी शरीफ़ त शमो जे केस में ॿधिजी वियो आहे बाक़ी गुलज़ार जी त ख़बर ई न आहे त हिन जहान में आहे या मरी वियो सुठो थियो इहो कंजो ॿधिजी घणो ई गंद कयो इहा बि मूंखे ख़बर पई आहे सरदार शाह ज़मान गुलज़ार खे पंहिंजे कोट में क़ैद करे छॾियो आहे हा रेस हेरू संती मुंहिंजो मरी वियो कादर जी बि ख़बर नथी पए त अलाए किथे आहे रेस मां त सभु अकेलो थी वियो आहियां मां त तव्हां खां माफ़ी वठण आयो आहियां ऐं मूंखे माफ़ कयो पंहिंजी पनाह में रखो ठीकु आहे शेरू तूं कल्ह बि असांजो आहीं अॼु बि असांजो आहीं मां तोखे माफ़ कयो ठीकु आहे रेस वॾी महिरबानी
केर हमरा है केॾा पिया वञनि? दिलावर साईं लॻे थो त शिकारी आहिनि। शिकारी त आहिनि पर इहो नओं टोलो उभरियो आहे छा? हूंदा के वॾेरे जा काटकू? न संगत न, मूंखे त इहे ॻाढ़े बोड़ जा तोबची था लॻनि। दिलावर साईं वेझो अचनि त पुछी था वठूं या वरी असीं अॻिते हलूं? त पोइ इहे सरदार शाह ज़मान जे ॻोठ ॾांहुं छो पिया वञनि? पर होशियारी सां इहे असांजा दुश्मन बि थी सघनि।